फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी जे बदउनवानी जे रोकथाम वारे विंग बदउनवानी ते ज़ाब्तो आणण लाइ वाज़े कामयाबियूं हासिल कयूं आहिनि। सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जी रोशनी में वक़्फ़ कयल मिल्कियतनि जी प्रॉपर्टी तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ मुल्क गीर क्रैकडाउन जो आगाज़ कयो वियो। इन हवाले सां एफआई जे तर्जुमान चवणु आहे त बदउनवानी जे रोकथाम वारे विंग कामयाब कार्रवाइनि जे नतीजे में वक़्फ़ कयल मिल्कियतनि जी 29,274 मिलियन रुपयनि जे 5,332 एकड़ 5 केनाल ऐं 4 बरला ज़मीन ख़ाली कराए वरिती आहे। इन खां अलावा वक़्फ़ कयल मिल्कियतनि जे बाक़ीदारनि खां 835,998 मिलियन रुपयनि जूं रहतूं वसूल कयूं वियूं आहिनि। एफआईए तर्जुमान जो वधीक चवणु आहे त इन्हनि कामयाब कार्रवाइनि एवज़ अॻूणे डीजी एफआईए मोहसिन हसन भट्ट बदउनवानी जे रोकथाम वारे विंग जीडी बशारत महमूद शहज़ाद ऐं डायरेक्टर साकिब सुल्तान अल महमूद खे सिविल एवॉर्ड लाइ नामज़द कयो वियो। एफआई तर्जुमान मूजिब हलंदड़ साल फैसलाबाद ज़ोन जे ज़िले पाक पतन में वाक़े वक़्फ़ कयल मिल्कियत जे 2,274 मिलियन रुपयनि खां वधीक जी मालियत जे 988 एकड़ ते ॿधल ज़मीन ख़ाली कराई वई। बदउनवानी जे रोकथाम वारे विंग जे निगरानी हेठि पब्लिक अकाउंट्स कमेटी सेल 8 ज़ेली कमेटियुनि ऐं पब्लिक अकाउंट्स कमेटी जे 286 इजलासनि में ऑफिसरनि जी शिरकत खे यकीनी बणायो। रिपोर्ट मूजिब 58 पीरास ते अमल दरामद कंदे 45 इंक्वायरियूं मुकमल कयूं वयूं, जिन जे नतीजे में 6 केस दाख़िल कया विया ऐं 5 गिरफ़्तारियूं अमल में आंदियूं वयूं, जॾहिं त 4,053 मिलियन रुपयनि खां वधीक जी रिकवरी कई वई।